सईद ख़ान सैफुल्ला मक्सी कैनाल मां निकिरंदड़ पतूजा शाख मां पाणी जी हथरातो खोट आबादगार परेशान। वेझारो सुकण लॻो। STP अॻवान अहमद मक्सी जी अॻवानी में ग्वादर मोटरवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो। इन्ही मौक़े ते अली दोस्त मक्सी, ज़ूर बख्श मिर्जत, अब्दुल अज़ीज़ चन्नू, अरबाब खोसो, हबीबुल्ला मोहम्मदानी, ख़ादम हुसैन चांडियो समेत ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त सैफुल्ला मक्सी कैनाल मां निकिरंदड़ पतूजा शाख में गुज़िरियल 5 सालनि खां मुसलसल पाणी न हुजण करे आबादी न थियण करे आबादगार कंगाल थी विया आहिनि। हिननि वधीक चयो त आबादी न थियण करे अलाए को वीरान थी वियो आहे, अलाए के वासी लॾ पलाण करे रहिया आहिनि। आबादीअ जे पाणी न हुजण करे लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। हिननि चयो त सैफुल्ला मक्सी कैनाल जो इंजीनियर अताउल्ला जिंजणी रिश्वत एवज़ सैफुल्ला मक्सी कैनाल जो पाणी गैर क़ानूनी तौर पैसनि एवज़ बलोचिस्तान जे ज़मींदारनि खे विकिरो करे हथरादी खोट पैदा करे रहियो आहे। हिननि चयो त पतूजा शाख में पाणी न हुजण करे मैयत खे गुस्ल बि नथा ॾेई सघूं, माल मता पिण उञ विघे मरी रहियो आहे। हिननि वज़ीर आला समेत आला हुकामनि खां मुतालबो कयो त राशि इंजीनियर खे हटाए पतूजा शाख में पाणी मुहैया करे आबादारनि सां इंसाफ़ कयो वञे।